खावर मानिका इदत में निकाह केस में पीटीआई बानी बुशरा बीबी के मिलियल सजा खिलाफ अपीलन ते बुधणी कदर जज ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। महफूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए न सघियो। बुधणी पास सेशन कोर्ट इस्लामाबाद ॿाहिरां बुशरा बीबी जे अॻूणे घर वारे खावर मानिका ते हमलो। पीटीआई जे वकीलनि खावर मानिका के बोतूं हयूं, खेसि चमाटूं हयूं वयूं। बुधणी दौरान खावर मानिका जज के चयो त हू अबां खां फ़ैसिलो नथो कराइणु चाहे। जज शाहरुख करचमन चयो त बेतमादी जी दरख़्वास्त अॻु रद्द थी चुकी आहे। के न के ते फ़ैसिलो करणो आहे। जज फ़ैसिलो ॿुधाइण बिना पंहिंजे चैम्बर में हलियो वियो। सेशन कोर्ट जे जज हाई कोर्ट जे रजिस्ट्रार के ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो आहे त खावर मानिका हिकु भेरो ॿीहर बेतमादी ज़ाहिर कई आहे। हाणे अपीलनि ते फ़ैसिलो ॿुधाइणु दुरुस्त न थींदो। इदत में निकाह केस जो फ़ैसिलो न ॿुधाइणु प्री प्लान जो हिस्सो आहे। जज ते दबाव विधो पियो। खावर मानिका अदालत में अणबणंदड़ लफ़्ज़नि जो इस्तेमाल कयो। हीउ उहो केस आहे जेको 2 ॾींहनि में मुकमल थी चुको हो। असांखे सबूत पेश करण जी इजाज़त न ॾिनी वई। असां क़यामा उमीदूं लॻाए वेठल आहियूं। बैरिस्टर घोरचूं मीडिया सां ॻाल्हियूं। शिबली फराज़ जो चवणु आहे त इंसाफ़ जे मनसब ते वेही जजिस खे इंसाफ़ करणु घुरिजे। सियासी तौर ते ठहियल केसिस में देर जा टेक्साट इस्तेमाल कया पिया वञनि। उमर अयूब जो चवणु आहे त पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी खे कैद में रखण जो केस मरी चुको आहे। सिंध में मज़दूर तबके के नंढा कर्ज़ बेनज़ीर मज़दूर कार्ड ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि लेबर खाते जे बेनज़ीर मज़दूर कार्ड बाबति इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध सरकार नादरा खां 8,50,000 बेनज़ीर मज़दूर कार्ड जारी करे रही आहे। हिन वक़्त ताईं 1 लख खां वधीक लेबर कार्ड जारी कया विया आहिनि। मज़दूरनि खे सिहत तालीम शादी जूं ग्रांट्स बेनज़ीर मज़दूर कार्ड ज़रिए ॾिनियूं वेंदियूं। इंटरबैंक में डॉलर 10 पैसा महांगो थी 278 रुपया 40 पैसनि जो थी वियो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मौजूदु इंटरबैंक मार्केट में डॉलर जी क़ीमत में 10 पैसा इज़ाफ़ो थियो आहे। जंहिंखां पोइ कारोबार बंदि थियण ते डॉलर जी क़ीमत 278 रुपया 40 पैसा थी वई आहे। डॉलर आख़िरी वापारी सेशन में 278 रुपया 30 पैसे ते बंदि थियो। इस्लामाबाद हाई कोर्ट टेलीकॉम कंपनियुनि खे निगरानी लाइ फ़ोन कॉल रिकॉर्ड करण खां रोके छॾियो। बुशरा बीबी ऐं अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे पुटु नजम साकिब जी मुबैना ऑडियो लीक ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। शहरनि जी कॉल्स कहिड़े कानून तहत केरु रिकॉर्ड करे थो? जस्टिस बाबर सत्तार जो पुछाणो। सेक्शन 54 तहत पीटीआई खे इख्तियार आहे त उहे कॉल्स रिकॉर्ड करे सघे थी। एडिशनल अटॉर्नी जनरल जी अदालत खे आगाही। जेकॾहिं टेलीकॉम कंपनी जो औज़ार गैर कानूनी सर्विलेंस लाइ इस्तेमाल थियो त उनजी ज़िम्मेवार कंपनी ते हूंदी। अदालत जा रिमार्क्स। पेट्रोलियम शहजगन में लाथ जो इम्कान। नोटिफिकेशन वज़ीर आज़म सां मुशावरत खां पोइ जारी कयो वेंदो। पेट्रोल 5 रुपया ऐं डीज़ल जे अघ में 4 रुपया फ़ी लीटर घटाई जो इम्कान आहे। ज़रियनि मौसूब ओघरा 31 मई ते पेट्रोलियम शहजगन में घटिताई जी समरी पेट्रोलियम वारी वज़ारत तां माणी हूंदी। नाणे खाते तरफ़ां पेट्रोलियम शहजगन में घटिताई जो नोटिफिकेशन वज़ीर आज़म सां मुशावरत खां पोइ जारी कयो वेंदो। पीटीआई बानी के इसराइल जूं लॉबियूं फंडिंग करे रहियूं आहिनि। पीटीआई बानी जे दौर में अरबे रुपए जो कर्ज़ माफ़ कयो वियो। पीटीआई बानी जो सोशल मीडिया अकाउंट अडियाला जेल खां ऑपरेट थी रहियो आहे। इतलात मौजूदु पीटीआई बानी खे अडियाला जेल में सोशल मीडिया जे सहूलियत फराहम कई वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनामी मिर्जू कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। पीटीआई बानी जेल में वेही पंहिंजे इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। अरशद शरीफ़ क़ौमी हीरो हो। उनजो पीटीआई सौदो करणु पिए चाहियो। एक्साइज़ खाते में सहूलियतनि जी फराहमी लाइ क़दम खंया आहिनि। नॉन कस्टम पेड गार्डन ख़िलाफ़ कस्टम खातो एक्शन खणी रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत गुम थियल शाइर अहमद फरहाद जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। रिपोर्ट अदालत में पेश। अटॉर्नी जनरल अहमद फरहाद जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराए छॾी। अहमद फरहाद गिरफ़्तार ऐं आज़ाद कश्मीर पुलिस जी हिरासत में आहे। अटॉर्नी जनरल जी अदालत खे आगाही। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी वज़ीर कानून आज़म नसीर तारड़ अदालत में पेश। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में गॾियल क़ौमनि जे अमन जथनि जो आलमी दिहाड़ो मल्हाए पियो वञे। पाक फौज पारां गॾियल क़ौमनि सां गॾिजी अमन लाइ किरदारु अदा कंदड़नि खे भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त अमन मिशन में ख़िदमतूं ॾींदड़ मर्दनि ऐं औरतुनि खे भेटा पेश करियूं था।
पाकिस्तान बिदिल क़ौमनि जे अमन मिशन में सभ खां वधीक सहकार कंदड़ मुल्कनि मंझां हिकु आहे। हिन वक़्तु अटकल 3 साल मंझि था मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़िदमतूं ॾेई रहिया आहिनि। पाक फ़ौजी जवाननि तकरारी इलाइक़नि में अमन खे हथी बठाइण लाइ किरदारु अदा कयो। अमन मिशन में शिरकत आलमी अमन लाइ असांजे क़ौम जे अज़्म जो चिटो सबूत आहे। तुर्बत खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच सां ख़ौफ़नाक हादसो, 28 ॼणा फौत, 22 ज़ख़्मी। वाशेकपार इलाइक़े में मुसाफ़िर कोच ते तेज़ रफ़्तारी दौरान टायर फाटण सबबि पलटी थी खाई में किरी पई। फौतलनि में औरतूं ऐं ॿार शामिल। फौतनि जा लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। केतिरनि ई ज़ख़्मी जी हालत ॻणिती छोकी फौतनि जो अंग वधण जो ख़दशो। आलमी अदालत जे हुकुम बावजूद इसराइल जी रफ़ा में बमबारी जारी। औरतनि ऐं ॿारनि समेत वधीक 45 फ़लस्तीनी शहीद। परॾेही मीडिया मूजिब इसराइली फोर्सिस रफ़ा में पनाहगीरनि जे कैंप खे निशानो बणायो। अगुड़ो MPA अज़ीज़ अहमद जोतोई दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे पियो। अज़ीज़ अहमद जोतोई खे पंहिंजी रिहाइशगाह कोट मेरापुर में राधे सां दिल में तकलीफ़ थी। खेसि लाड़काने अस्पताल नियो पियो। डॉक्टर संदसि फोत थियण जी तस्दीक़ कई। अज़ीज़ अहमद जोतोई 2002 जे आम चूंडनि में नौकरी बागराणी पारी सूबाई तक PPG टिकट ते कामयाब थियो हो। कराची में वापारी जे घर के धाड़े वारे केस में SSP ऐं DSP बरी। SSP इमरान कुरैशी ऐं DSP उमेर तारिक बाजारी समेत ॿियनि जवाबदारनि खे बरी कयो वियो। पीराबाद थाणे ते दाख़िल केस में पुलिस ऑफिसरनि ऐं ॿियनि जवाबदारनि ते वापारी शाखे जे घर मां 1.5 करोड़ रुपए जे धाड़े जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। गंदा खावे जो पुराणी तकरार तां झेड़ो, फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। खानकोट थाणे क्षेत्र में उमराणी सोभाणी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणी दुश्मनी तां झेड़ो थी पियो। पुलिस मूजिब फायरिंग में 3 ॼणा अली शेर उमराणी, इमाम बख्श उमराणी ऐं ख़ुदा बख्श उर्फ भुट्टो क़तल थी विया। 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। उबाड़ू भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो। मास्को थाणे क्षेत्र में ज़हूर अहमद दश्ती खे गोलियुनि जो खाद बणायो वियो। मिटी जे ॻोठ कांगड़ी वेझो झंग मां पीरसन जो लाश हथ सुञाणप न थी सघी। इतला मिलण ते पुलिस पहुची मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। बदीन भरिसां ॻोठ रशीद सामी फ़कीर में बाहि लॻण सबबि पोरियतनि जा 22 घर सड़ी रख थी विया। पोरियत रशीद, हमसा मुनीर, तोकली फ़कीर ऐं 2 पोरियतनि जे घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई। मुतासिर पोरियतनि बाहि लॻण सबबि घरनि अंदरि पियल समूरो सामान सड़ी ख़ाक थी वियो। लखे रुपए जो नुक़सानु थियो आहे। वाहु कई वञे। ऐं बांजन भरिसां गर्मीअ जी सट नसंदे मासूम ॿारड़ा फौत थी विया। कोट दात मोहम्मद कोसो वारे इलाइक़े में 10 वरियं जो राशिद ऐं 12 वरियं जो अली शेर गबोल गर्मी लॻण सबबि बेहोश थी विया। ॿारनि खे अस्पताल नियो पियो। डॉक्टर संदन फौत थियण जी तस्दीक़ कई।